उॾही या सुरो असुल में हिकु नंढड़ो जीत हूंदो आहे जंहिंजी ख़ासि खुराक काठ आहे। कुदरत इन सन्हड़े ऐं नंढड़े जीत में अहिड़ी अनोखी ताक़त रखी आहे जो इहो काठ खे खाई मिटी करे छॾे थो। इहो जीत घर में मौजूदु काठ जे सामान खे तबाह करे छॾींदो आहे। इहो ई सबबु आहे त सभु को इन मां जिंद छॾाइण चाहे थो, जॾहिं त कंहिं बि शख़्स इन जे पैदा थियण बाबति कॾहिं बि गौर वीचार न कयो हूंदो। काइनात में मौजूदु कहिड़ी बि शइ हुजे उनजो वजूद बेमक़सद नाहे हूंदो, बस रुगो इंसान खे उन ते तहक़ीक़ करण ऐं फ़ाइदा ॻोल्हण जी ज़रूरत हुजे थी। अहिड़े ई हवाले सां इन सन्हड़े ऐं ज़ाहिरी तौर नुक़सानकार जीत में कुदरत सिहत लाइ बहितरीन फ़ाइदा रखिया आहिनि। ऐं जेकॾहिं इन जी बनावट ऐं फ़ाइदनि जी ॻाल्हि कजे त हक़ीक़त में उॾही या सुरो कंहिं नेमत खां घटि नाहे। आम तौर ते असां वटि इहो ई हूंदो आहे त जंहिं बि घर में सुरो या उॾही थींदी आहे त माण्हू उनखे मारण लाइ दवाऊं इस्तेमाल कंदा ऐं टोटका ॻोल्हींदा आहिनि, जेका रवायत उन्हनि खे केतिरनि फ़ाइदनि खां महरूम करे थी। अॼु असां अव्हांखे इहो ॿुधाईंदासीं। उॾही जे हाकारी पासे खे ॾिसबो त एलोपैथीअ में इन जूं दवाऊं ठहंदियूं आहिनि। जेकॾहिं तव्हांखे यकीन न अचे त तव्हां गूगल ते टर्माइट्स लिखी उन जे फ़ाइदनि ऐं इस्तेमाल बाबति ॼाणे सघो था। उॾहीअ जूं होम्योपैथिक में बि दवाऊं ठहंदियूं आहिनि। साॻीअ ई रीति तव्हां इहो बि गूगल ते सर्च करे जाचे सघो था त इन मां कहिड़ियूं कहिड़ियूं ऐं कहिड़नि फ़ाइदनि जे लाइ दवाऊं ठहनि थियूं। उॾहीअ में फ़ाइदेमंद जुज़नि जी ॻाल्हि कजे त उन में लैक्टोज़ मौजूदु हूंदो आहे, जेको जिस्म में कैल्शियम, मैग्नीशियम ऐं ज़िंक समेत ॿियनि मादनियात खे जज़ब करण वारे अमल खे वधाईंदो आहे। ॾंदनि जी ख़राबी लाइ बहितरीनु आहे। इन में घटि ग्लाइसेमिक इंडेक्स उन खे शुगर जे मरीज़नि लाइ फ़ाइदेमंद बणाए थो। इन खां सवाइ बि उन जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि जेको इन नुक़सानकार ऐं तबाही आणींदड़ जीत सुरीअ में मौजूदु हूंदो आहे। ॿिए नंबर ते उन में नाइट्रोजन मौजूदु आहे, जेको अमाइनो एसिड, प्रोटीन ऐं न्यूक्लिक एसिड वग़ैरह जी पैदावार लाइ इंतिहाई अहम खुराक आहे। इहो केतिरनि ई ॿूटनि ऐं वणनि जी घुर्बल वाध वेझ ऐं पैदावारी सलाहियतुनि लाइ बि ज़रूरी हुजे थो। टे नंबर ते ऐं अहम तौर इन में फास्फोरस झझे मिक़दार में मौजूदु हूंदो आहे। फास्फोरस जी अहमियत जंहिंखे ख़बर हूंदी इन लाइ इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। फास्फोरस जी दुनिया वॾी आहे, जंहिंजे इस्तेमाल सां वॾा अजूबा ऐं कारनामा करे सघजनि था। फास्फोरस जिस्म जे सभिनी सेलनि ऐं टिश्यूज़ जी वाध वेझ सार संभाल ऐं मरम्मत जे लाइ जीनियाती बिल्डिंग ब्लॉक्स, DNA ऐं RNA जी तयारीअ लाइ बि इंतिहाई अहम हूंदो आहे। इन सां गॾु इहो मुख़्तलिफ़ विटामिन्स ऐं मादनियात, विटामिन D, आयोडीन, मैग्नीशियम ऐं ज़िंक खे बरक़रार रखण लाइ बि इंतिहाई ज़रूरी आहे। हाणे यकीनन क़दुर वारे माण्हुनि खे ख़बर पई हूंदी त उॾहीअ में एॾे वॾनि फ़ाइदनि वारियूं शयूं जेके कुदरत इंसान खे मुफ़्त में मुहैया करे थी मौजूदु आहिनि। इहो ई सबबु आहे त जेके माण्हू उन खे सम्झंदा आहिनि त इन मां सोन मुला फ़ाइदा वठनि था, बेख़बर माण्हू उन खे जीत सम्झंदा मारींदा ई रहंदा आहिनि। तॾहिं त वॾा वॾा सन्यासी चवंदा आहिनि त कुदरत माण्हूअ जे क़दमनि में ई करोड़े रुपया रखिया आहिनि, रुगो उन्हनि खे ॻोल्हण ऐं जाचण जी ज़रूरत आहे। बहरहाल उॾहीअ जो दवाउनि में इस्तेमाल त हिकु मख़सूस तरीक़ेकार सां थिए थो, पर कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जिन लाइ तव्हां उन खे सवलाईअ सां इस्तेमाल करे सघो था। जिस्म ते गंध ऐं रत वारी ॻोढ़ियुनि या दाड़नि लाइ इन जो इस्तेमाल करे सघिजे थो। इन लाइ उॾही जे हिकु ॿिनि जीतनि खे हथ में पकड़ियो, महिटियो ऐं उन खे उन रत या गंध वारे दाणे ते लॻायो। दाणा बिना कंहिं तकलीफ़ जे ऐं बिना देर जे ख़तम थी वेंदा। ॿिए नंबर ते जेकॾहिं तव्हां जे जिस्म में को बि हिसो सड़ी पए थो, इन लाइ बि उॾही बहितरीन दवा आहे। बस रुगो उॾहीअ जे हिक जीत खे पकड़े साॻिए ई तरीक़े सां उन खे महिटे सड़ियल हंध ते लॻायो। इन जे इस्तेमाल खां पोइ तव्हां खे कंहिं बि दवा जी ज़रूरत न पवंदी। सड़ण वारे हंध ते उॾही लॻाइण खां पोइ न फट थींदो, न ई दाणा थींदा। सभ खां अहम ॻाल्हि त इहो जीत औलाद जी नेमत खां महरूम मर्दनि लाइ हर दवा खां वधीक बहितर आहे। जेके माण्हू वॾी उमिरि जा थी चुका आहिनि ऐं उन्हनि खे औलाद नाहे, या उहे गैर शादीशुदा आहिनि ऐं उहे शादी करणु चाहिनि था, त उन्हनि लाइ उॾही वॾे खां वॾे ऐं महांगे खां महांगे नुस्खे खां बि वधीक फ़ाइदेमंद आहे। इन लाइ कंहिं विचोली बरनीअ जे पुड़ खे उॾहीअ जे जीतनि सां भरियो ऐं ओतिरे ई मिक़दार में रिढ या ॿकरीअ जे पुठें हिसे वारी चर्बी खणो। उन्हनि ॿिन्हीअ खे हल्की बाहि ते रखी रिझायो त इन जो फास्फोरस इस्तेमाल जोॻो बणिजी वेंदो। इन तेल जो इस्तेमाल सोन, चांदी ऐं वॾे माजूननि खां वधीक फ़ाइदेमंद साबित थींदो। इहो मायूस खां मायूस तरीन माण्हुनि लाइ बहितरीन आहे। वरी हिकु भेरो ॿुधायूं त जंहिंखे फास्फोरस जी सम्झ हूंदी इन लाइ इहा ॻाल्हि तमामु
तमामु वॾी आहे ऐं हिते तव्हांखे कुदरती फास्फोरस मुफ़्त में मुयसरु थिए थो। हीउ हथरादू केमिकल वारो फास्फोरस न आहे जेको मार्केट में मिले थो। ही कुदरती फास्फोरस तामीरी कम लाइ पंहिंजो मट पाण आहे। उॾही कुदरत जो वाहिद जीत आहे जेको काठ खाई उनखे मिटी करे छॾे थो। इन करे इहा मिटी बि आम मिटी नाहे हूंदी, उन में बि फास्फोरस हूंदो आहे। जेकॾहिं तव्हांखे उॾही मारे उन में रिढ जी चर्बी विझी ॻारे तेल ठाहिण में ॾुखियाई लॻे थी त उन जी मिटीअ खे बि इस्तेमालु करे सघिजे थो। इन लाइ उन जी मिटीअ खे हिमाम दस्ते में पीहे उन में थोरे मिक़दार में पाणी, बादाम जो तेल या को ॿियो तेल इस्तेमालु करे उन जी ई मालिश कजे त इहा बि तमामु वॾे फ़ाइदनि वारी आहे। इन सां औलाद माणण वारियूं ख़ासियतूं माणे सघजनि थियूं।